बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। अॼु असां वटि मैथमेटिक्स जे पोर्शन में ही ॿ सवाल आहिनि, सो ॿिन्ही सवालनि खे 1 बाय 1 सॉल्व कंदासीं। ठीकु आहे। पहिरियों नंबर क्वेश्चन आहे, विच ऑफ दी फॉलोइंग इज़ दी स्मॉलेस्ट नेचुरल नंबर। हाणे स्मॉलेस्ट नेचुरल नंबर कहिड़ो आहे, यानी कुदरती नंढे में नंढो अदद कहिड़ो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेचुरल नंबर हमेशह 1 खां स्टार्ट थींदा। ठीकु आहे। 1 2 3 4 5 सुवान जेके हलंदो रहंदो। हाणे हिन जो मतिलबु आहे त 1 नंढे में नंढो कुदरती अदद आहे। ठीकु आहे। त हिते असांजो ए ऑप्शन करेक्ट रहंदो। ठीकु आहे। ऐं जॾहिं बि तव्हां खां पुछा कयो वञे त नंढे में नंढो कुदरती अदद कहिड़ो आहे, त तव्हां ॿुधाइजो 1 आहे। ठीकु आहे। अहिड़ी तरह क्वेश्चन नंबर 2 खे सोल्व कंदासीं। विच ऑफ दी फॉलोइंग इज़ दी स्मॉलेस्ट होल नंबर। हाणे स्मॉलेस्ट होल नंबर कहिड़ो आहे। हाणे स्मॉलेस्ट होल नंबर्स जेके आहिनि 0 खां स्टार्ट थींदा। ठीकु आहे। 0 1 2 3 4 5 सुवान जेके हलंदो रहंदो। हाणे हिन जो मतिलबु आहे त जेको आहे 0 जेको आहे नंढे में नंढो होल नंबर आहे। ठीकु आहे। त हिते असांजो सी ऑप्शन करेक्ट रहंदो।